बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल क़दीम वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। क्या शान अहमदी का चमन में जोर है, हर गुल में हर शजर में मेरे प्यारे मोहम्मद का नूर है। अंधन अंधकार बनी सजन लधो सोझरो, प्यादा वनी पार प्यास संबरिया कीन समार। पोइ मोहब्बत साण में हार लायाई लतीफ़ चई। मारो मिट मली रजा सभई मूं सरदार। शरवेल हिसाब दे जॾहिं मुहिब थींदा महदार। उतलो नवारा लख हज़ार पर मरू मजन हिकिड़ो। मारो मिट मली रजा सभई मूं परख्या, सोखी भाए सबको ओखीअ में तूं ही तूं। शाल मलाई मूं बुढ़ो पंहिंजे बाझ जो। या साहिबल जमाल या सय्यदुल बशर मिन वजहिकल मुनीर लक़द नुव्विरल क़मर। ला युमकिनु सना कमा कान हक़्क़ुहु बदल खुदा बुजुर्ग तोई किस्से मुख्तसर। ए बुलबुलान उन ते गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या हबीबल्लाह। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या हबीबल्लाह
हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। हमद ऐं सलात खां बाद अल्लाह तबारक व तआला असाई अवां खे पंहिंजी इबादत, पंहिंजी मोहब्बत, पंहिंजी इताअत नसीब फरमाए। शाल अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब जी मोहब्बत, उन जो इत्तिबा, उन जी इताअत नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला जा किरोड़े एहसान, किरोड़े करम। अल्लाह तबारक व तआला असाई अवां खे अशरफुल मखलूकात इंसान बनाए करे पंहिंजे महबूब मदीने वारे साईं जो उम्मती ऐं गुलाम बनायो। अजीज दोस्तो, अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल अव्वल शरीफ जो बाबरकत महीनो इख्तिताम पजीर थियो। अल्लाह तबारक व तआला मदीने जे साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो शान अरफ आला ऐं बुलंद फरमायो वा। सॼी कायनात में नबियन खां, रसूलन खां, वणन खां, टिणन खां, पखिन खां, परिंदन खां, आसमान वारी मखलूक खां, जमीन वारी मखलूक खां, कायनात जे ज़र्रे ज़र्रे खां अल्लाह तबारक व तआला मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान के बुलंद आला अरफ बनायो आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला मदीने जे साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो नालो ही अहिड़ो रखियो मदीने वारे साईं जा त अलाए केतिरा नाला आहिनि। जियां अल्लाह तबारक व तआला जा 99 नाला आहिनि, तीअं मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा 99 नाला आहिनि। पर ॿिया सभु नाला जेके आहिनि उहे सिफ़ाती नाला आहिनि। पर मदीने वारे साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो जेको नालो मुहम्मद रखियल आहे, उहो मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़ाती नालो आहे। इंसान जॾहिं रहमत लिल आलमीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो नालो मुहम्मद वठंदो आहे त इंसान जे मथां वजद तारी थी वेंदो आहे। इंसान खां ज़मीन विसरी करे उन जी निगाह अर्श मु अल्लाह ताईं पइजी वेंदी आहे। छो त अल्लाह तबारक व तआला मदीने वारे साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो नालो ई रखरायो मुहम्मद। छा नालो रखियो अल्लाह साईं महबूब जो नालो? इहो नालो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद खां बाद में कोन पियो, या अम्मा आमना कोन रखियो। हजरत अब्दुल्ला ऐं हजरत अब्दुल मुत्तलब मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॾाॾे महबूब जो नालो न रखियो। हजरत आदम, हजरत इब्राहिम, इस्माईल न, पर अल्लाह तबारक व तआला हिन कायनात जे तख़लीक़ खां पहिरियां, कायनात जे तख़लीक़ खां पहिरियां अञा कायनात जी तख़लीक़ न हुई, न आदम, न हवा, न पानी, न अर्श, न कुर्सी, न लोहे कलम, काश दुनिया जे तख़्ते ते कान ही। अल्लाह तबारक व तआला 70,000 साल पहिरियां मदीने वारे साईं जो नालो मुहम्मद रखे छॾियो। अल्लाह फरमायो त मुंहिंजा महबूब तुंहिंजो नालो ई अहिड़ो थो रखां जेकॾहिं केरु तुंहिंजी तारीफ़ करे या न करे, तुंहिंजो शान गाए या न गाए, तुंहिंजो केरु ज़िक्र करे या न करे, जेकॾहिं केरु तुंहिंजो नालो मुहम्मद वठंदो, उन अज़ब ख़ुदि अवां जो ज़िक्र, अज़ब ख़ुदि अवां जी तारीफ़ थी वेंदी। अल्लाह साईं महबूब जो नालो रखियो मुहम्मद। अजीज दोस्तो, पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त मुंहिंजो नालो अल्लाह तबारक व तआला तख़लीक़ खां पहिरियां 70,000 साल पहिरियां
अल्लाह साईं मुंहिंजो नालो मोहम्मद लिखराए छॾियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं दुनिया जे तख़्ते ते आयो, जॾहिं विसाल फरमाइण वारो आ, हज़रत आदम जी 1000 साल उम्र आ। कद बि साईं जो तमामु वॾो हो। दुनिया जे तख़्ते ते एॾो वॾो कद हज़रत आदम अलैहिस्सलाम जहिड़ो कंहिंजो कोन हो। अॼु बि जेका हुन जी मज़ार मुबारक आ फ़लस्तीन में, शाम मुल्क में, उहा तमाम क़ब्रुनि खां वॾी, डिघी ऐं बुलंद आहे। तमाम हुन जो कद वॾो हो, सुहिणो बि हो, जमील हुयो। वो ख़बर अथव छाजे करे? तव्हां ऐं असां पंहिंजे मां जे पेट मां ॼाया आहियूं। ॼणो त अल्लाह वा पैदा त अल्लाह कयो आहे, पर ज़ाहिरी तौर ते अम्मा जे बतन मुबारक मां आया आहियूं। पर अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ख़ासि पंहिंजे तख़लीक़ मां पैदा फरमायो। खास पंहिंजे तख़लीक़ मां पैदा फरमायो। हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं पर्दो फरमाइण वारो आ, विसाल फरमाइण वारो आ आदम अलैहिस्सलाम, त पंहिंजे पुट शीस अलैहिस्सलाम खे सॾे करे वसियत कई त ए मुंहिंजा पुट शीस, आऊं दुनिया जे तख़्ते तां वञण वारो आहियां। मुंहिंजी उम्र वञी थोरी बची आ, चंद ॾिहाड़ा बचा आहिनि। तोखे हिकिड़ी वसियत करे थो वञा त जेको मुहम्मद रसूलुल्लाह वा, जेको आखिरी नबी आ, जेकॾहिं तोखे दुनिया जे अंदर काफ़ तकलीफ़ पहुचे, को बि गम पहुचे, त उन आखिरी नबीअ जो नालो वठी, उन जो वसीलो वठी दुआ घुरजां त अल्लाह साईं तुंहिंजी तकलीफ़ ऐं मुसीबत दूर करे छॾे। पंहिंजे बाबे हज़रत आदम अलैहिस्सलाम जे दरबार में अर्ज़ कई, मुंहिंजा मौला, मुंहिंजा बाबा आदम, छाजे करे तूं इहा वसियत थो करीं? हज़रत आदम अलैहिस्सलाम फरमायो, तमां जन जन्नत जो सैर कयो, आसमान जो सैर कयो, जन्नत में रहण खां बाद में अल्लाह तबारक व तआला मूंखे सॼी कायनात जो सैर करायो। पोइ मूं सॼी कायनात में ॾिठो त कायनात जे ज़र्रे ज़र्रे ते मुहम्मद रसूलुल्लाह जो नालो लिखियल आहे। जन्नत जे पेशान हूरन ऐं गिलमानन जे पेशानन ते मुहम्मद रसूलुल्लाह लिखियल आहे। जन्नत जे कुंगरन में मुहम्मद रसूलुल्लाह लिखियल आहे। सतन आसमानन में मुहम्मद रसूलुल्लाह लिखियल आहे। ऐं मलाइकन जे पेशानन में मुहम्मद रसूलुल्लाह लिखियल आहे। ए मुंहिंजा पुट शीस, इन नाले जो क़दुरु कजां, इन जी इज़त कजां, इन जो ख्याल कजां। जॾहिं बि तोखे दुनिया जे अंदर का मुसीबत अचे, तकलीफ़ अचे, को गम अचे, का परेशानी लाहिक थिए, इन नबीअ जे नाले खे अखियुनि ते रखे चुमजां बि ऐं इन जो वसीलो वठी दुआ बि घुरजां त अल्लाह साईं तुंहिंजूं तकलीफ़ूं मुसीबतूं दूर करे छॾींदो। एॾे त अज़मत ऐं बरकत वारो नालो आहे। ॿी जॻह ते साईं दा फरमान त जेकॾहिं कंहिं बि घर में मोहम्मद या अहमद नालो आहे, या नालो कहिड़ो बि हुजे, अॻियां या पोयां अहमद या मोहम्मद हुजे, अल्लाह साईं उन सॼे घर वारनि खां जहन्नम जो अज़ाब परे करे मोहम्मद जे नाले जे सदके उन्हनि खे जन्नत जो हक़दार बनाए छॾींदो। साईं दा फरमान त जेकॾहिं तव्हांजे कम में रुकावट आहे, जेकॾहिं तव्हांजे कम में रुकावट अची वई आहे, उन जो कम थिए नथो, साईं दा फरमान त उन कम जे मथां या उन शइ जे मथां मोहम्मद जो नालो लिखो। अल्लाह साईं मोहम्मद जे नाले जे सदके उहो तव्हांजो कम आसान फरमाए छॾींदो। साईं दा फरमान त ही मोहम्मद अहिड़ो त नालो आहे, जॾहिं चप हिक ॿिए में मिलंदा आहिनि त अज़ब ख़ुद उन मोहम्मद जे नाले वठण सां चुमी बि अची वेंदी आहे, तारीफ़ बि थी वेंदी आहे, ऐं अल्लाह तबारक व तआला मोहम्मद जे नाले वठण जे करे उन बाने जे क़ल्ब में नूर अता फरमाईंदो।
इन नाले जी एडी वडी बरकत आ। सलात अगते बुधाया त अल्लाह सही मोहम्मद नाले जी केडी वडी बरकत ऐं फजीलत अता फरमाया सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। ई मोहम्मद नालो एडी त बरकत वारो आ, एडी त अज़मत वारो आ। जरे इंसान मुझे महबूब जो नालो वठंदो आ, अल्लाह साईं उन बाने जूं तकलीफ़ूं दूर करे छॾींदो। अदी दोस्तो हिकिड़ो यहूदी आ तौरात जी तिलावत पियो करे, तौरात जी तिलावत कई त उन में मोहम्मद नालो लिखियल आ। कहिड़ो नालो लिखियल हो? मोहम्मद। पोइ उन नाले खे छा कई जो नाले खे मेटे छॾी तौरात मां। वरी ॿिए ॾिहाड़ो तौरात जी तिलावत करे त उन साॻी जगह ते 4 दफ़ा मोहम्मद लिखियो। वरी टे ॾिहाड़े तौरात जी तिलावत कई आ, वरी नाले खे मेटे छॾियईं। वरी जो ॾिसे त उन जगह ते 8 दफ़ा मोहम्मद लिखियो पियो आ। वरी चौथो ॾिहाड़ो गुज़रियो आ, मोहम्मद नाले खे मिटाए छॾियो आ। वरी जॾहिं 5 ॾिहाड़े तौरात जी तिलावत करण जे लाइ आयो आ त उन जगह ते 12 दफ़ा मोहम्मद लिखियो। ओ तुंहिंजो नालो मोहम्मद वणियो बिन नालनि हज़ारनि खां। तुंहिंजो सुहिणो हुस्न आ सदा, तुंहिंजो सुहिणो हुस्न आ सदा। चंड तारन सितारन खां। ओ तुंहिंजो नालो, ओ तुंहिंजो नालो मोहम्मद वणियो बिन नालनि हज़ारनि खां। यहूदी ॿिए ॾिहाड़े ते 5 ॾिहाड़े ते जॾहिं ॾिसे त उन साॻी जगह ते 12 दफ़ा मोहम्मद नालो लिखियो पियो आ। 5 ॾिहाड़ा गुज़रिया, वरी मुंहिंजे महबूब जो नालो मिटाए छॾियईं। हदीस पाक में अचे थो त उन साॻी जगह ते 24 दफ़ा मुझे महबूब मदीने वारे साईं जो नालो मोहम्मद लिखियो पियो आ। हैरत में पइजी वियो, परेशान थी वियो। ये त वॾी ॻाल्हि वा, अहिड़ो कॾहिं को मौजूदो मूं न ॾिठो आ। एॾी वॾी ॻाल्हि मूं पंहिंजी ज़िंदगीअ में न ॾिठी आ। हिकिड़ो दफ़ो थो मेटे छॾां त 4 दफ़ा थो लिखजी वञे, 4 दफ़ा थो मेटे छॾां त 12 दफ़ा लिखजी थो वञे, 12 दफ़ा मेटे थो छॾां त 24 दफ़ा मोहम्मद जो नालो लिखजी थो
थो वने दिल में रिकत पैदा थिया नरमी पैदा थिया अखिन में पानी भरजी आयो आ पासे में हिकड़ो वडो यहूदिन जो आलम आ उन खां पुछा कई त हीअ कहिड़ी ॻाल्हि वा उन यहूदी आलम उन यहूदी खे चयो ए नाले मिटाइण वारा तोखे ख़बर काने का छा त हे आम नालो न पर नबियन जे सरदार मोहम्मद रसूलुल्लाह जो नालो आ हे आम दुनियादार जो नालो न क वडेरे जो नालो न को आम इंसान जो नालो न पर हे नबियन जे सरदार जो नालो आ यहूदी शाम मुल्क में रहण वारो आ दिल में अचे जो नरमी पैदा थी घर वारन खे चई ए मुझे घर वारा हिकड़ो दफ़ो थो मिटाया 4 दफ़ा थो लिखजी वने 4 दफ़ा थो मिटा त 12 दफ़ा लिखजी थो वने 12 दफ़ा थो मिटा त 24 दफ़ा लिखजी थो वने घर वारन खे चई त ए मुझे घर वारा मुखे इजाज़त जो त इन वनी मोहम्मद नाले वारे जो वनी दीदार कया शाम मुल्क खां हलियो आ मदीने पाक जे ला चो सुभान अल्लाह ओ मायूस न थी दिल दर्द भरे का ॾींहुं मदीने हलंदासी ॾाढे ॾाढे चो सुभान अल्लाह ओ पंहिंजे पवा दे वागवरे का ॾींहुं मदीने हलंदासी ओ साईं न छजो वा गुलामन खे तू छॾ न यकीन जी दमन खे ॾाढे जो सुभान अल्लाह वया तवक्कल वारा खोड़ तरे वया तवक्कल वारा खोड़ तरे का ॾींहुं मदीने हलंदासी ओ साईं खे गुज़ारस नामो वा पका समझ मदीनो सामो अल्लाह वारन जेला आशिकन जेला अज भी मदीनो परे कोने को सुभान अल्लाह साईं अब्दुल गफूर रहमानी रहमतुल्लाह ताला अलैहि आखिरी उमरा साईं जी तकरीबन 94 साल उमरा साईं जे हमायूनी शरीफ जे बरसां हिकड़ो फकीर रहंदो वा वडी उम्र जो वा साईं जे खिदमत में आयो वा अर्ज थो करे त क़िबला अवां वट काफ़ी दफ़ा आयो आया त दुआ कयो त मदीने वञा पर ज़ाहिरी तौर ते सफ़र कोने को पैसा कोन डोकड़ कोन अवां जी बि आखिरी उमरा मूंखे दुआ कयो त मां मदीने वञा गरीब आया मिस्कीन आया साईं फरमायो त ओ गरीब मिस्कीन जेकर पैसा न थई डोकड़ न थई जेकर चवी त अब्दुल गफूर अज तोखे हिते मदीनो ॾेखारे तो सुभान अल्लाह साईं मस्जिद में वेठा हा जंहिंजो इहो मशहूर शेर आ तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विदाहित हैरान हज़ारे मान रुगो कई मस्तत आमद ज़ोब बनाम तान हज़ारे मान रुगो ओ जिन नूर ॾिठो वा निकाब मझा से किए न रोव उथी खाब मझा उठी दरस बिरिया दे
बाब मजा वठी दरस बिरहा दे बाब मजा हिते हैरान हज़ारे मान रुगो साईं पंहिंजो कपिड़ो उन ग़रीब मिस्कीन जे मथां रखियो आ साईं फरमायो त अॼु अखियूं बंदि कर अञा अखियूं बंदि करे त मुंहिंजे महबूब जो गुंबद मुबारक अॻियां साम्हूं बीठो सुभान अल्लाह आशिकन जे लाइ मदीनो परे कोने हे शाम मुल्क जो रवासिया पेरे प्यादे मदीने में आयो आ चे थो जे मोहम्मद जो नालो मेटे छजो आ वञा इन मोहम्मद जी ज़ियारत कयां दीदार कयां अचे मदीने में त मुझे महबूब के विसाल कंदे ना 3 दिहाड़ा गुजरिया घणा गुजरिया 3 दिहाड़ा गुजरिया सहाबी रोवन प्या अखिन में पानी आ अबू बकर उमर उस्मान हैदर जे अखिन में पानी आ कई गुलाम रोवन प्या अदा तवाई असांजो पुट विंदो आ त केडो दुख थींदो आ यार हलो विंदो आ दोस्त हलो विंदो आ रात असांजे पाकिस्तान जो वडो आलम जेको मजूर व्हीलचेयर ते हलण वारो अल्लामा खादिम हुसैन रिजवी जेको इश्क जो पेकर मोहब्बत जो पेकर एडो त मुझे महबूब जो इश्क कई दफा महबूब उनखे ज़ियारत कराई रात उन जो विसाल थी वडो आशिको आखिर में 3 कुल पड़ी उन जे लाइ दुआ बि घुर्जो अज़ीज़ दोस्तो छा त उहो मंदर सहाबा किराम खां गुज़रियो हूंदो जो मुझे महबूब ज़ारी तौर ते विसाल कयो हूंदो पर्दो फरमाया विया हूंदा ही शाम मुल्क जो यहूदी जिए जो मदीने में आयो आ मुझे महबूब के विसाल कंदे 3 दिहाड़ा गुजरी विया पुछा कहीं त मोहम्मद नाले ते हिते केर आए मानू चवण लगा त महबूब त विसाल करे वियो आ पर उनजे घर जो जेको जानशीन आ वो मौला अली शेर खुदा मुश्किल कुशा है अमानतूं मौला अली शेर खुदा मुश्किल कुशा वटा मौला अली जे दरबार में आयो अली साईं फरमायो ए शाम मुल्क जा रवासी मुझो महबूब त विसाल करे वियो आ ज़ाहिर पर्दो फरमायो वियो आ वो यहूदी थो चवे उन मोहम्मद जे पेरियाण जी ज़ियारत करा उन जे ज़ुल्फन जी ज़ियारत करा उन जे इस्तेमाल थियल शयुनि जी मूंखे ज़ियारत करा इन मोहम्मद नाले जी एडी त बरकत वा जो हिकिड़ो दफ़ो पियो लिखां त 12 दफ़ा लिखजी पियो वञे उन यहूदीअ महबूब जे पेराण खे चुमी ॾिनी आ ज़ुल्फन खे चुमी ॾिनी आ मुझे महबूब जे नाले मुबारकन खे चुमी ॾिनी आ महबूब जे कबर मुबारक जे अनवर जे बरसां बी करे चए थो आका मां तुंहिंजो गुलाम आया अज मकड़ीअ खां बाद में तुंहिंजो उम्मती आया तो ते कलमो भी पढ़ा थो ईमान भी आना थो पर मुझा महबूब हिकड़ो अर्ज वा जेकर मुझो ईमान कबूल आ जेकर मुझो इस्लाम कबूल आ जेकर मुझो अचण अवां वट हिते कबूल आ त अज मुझो रूह परवाज अज मुझो दम परवाज अज मुझो सा तुझे अग्यां निकरी वने त दिल थी चे त कब्र में भी तो रसूल जो ज़ियारत कयां दीदार कयां अया जो ये महबूब के अर्ज कयो आ उते बेहो थियो रूह परवाज थियो आई उते उन जी हयाती हली वई हजरत मौला अली शेर खुदा उनखे गुस्ल भी जारियो आ कफन भी दिनो आ जनाज़े जी नमाज पढ़ी आ आई जन्नतुल बक़ीअ में उनखे दफन कयो आ या सब बरकत मुझे महबूब जे नाले जी आ साईं दा फरमाइन त ए दुनिया वारा जेकर तवां के दुनिया में तकलीफ पहुचे तो मुझे नाले जो वसीलो वठी ता दुआ घुरंदा त तवां जो मुसीबतूं दूर थी वेंदियूं
आखिरी गाल मूसा कलीमुल्लाह जो ज़मानो आ हिकड़ो गुनहगार शख्सा बदकारा सयाकारा 200 साल खां मथे उन जी उम्र आ घणी 200 साल खां मथे दुनिया जे अंदर एड़ो गलत कम न हुजे जेको हुन न कयो हर ऐब हर खामी उन में एड़ो त बदकार हो जो मरी वियो त माण्हू जूं टंगूं बाहूं ॿधी हुनखे कंहिं गंदी जगह ते उछलाया एड़ो बदकार ॿियो ॾिहाड़ो गुज़रियो आहे अल्लाह तबारक व तआला मूसा कलीमुल्लाह खे फरमायो ए मुंहिंजा नबी मूसा कलीमुल्लाह वञ फलाणे इलाइक़े में मुंहिंजो दोस्त गुज़ारे वियो आहे मरी वियो आहे माण्हू टंगूं बाहूं ॿधी गंद ते उछलाए आया पर मां रब मूसा तोखे हुकुम थो कयां त वञ इनखे गुस्ल बि ॾे कफन बि ॾे ऐं इन जी जनाज़े जी नमाज़ पढ़ा ऐलान कर जेको इन जी जनाज़े जी नमाज़ पढ़ंदो उहो बि जन्नती आहे मौला तुंहिंजी कुदरत वॾी आहे एॾो गुनाहगार जो ॻोठ जा माण्हू इलाइक़े जा माण्हू बेज़ार थी ढेर ते उछलाया गंद ते तूं थो चईं त हिनखे गुस्ल कफन दफन ऐलान कर त जेको हुन जी जनाज़े जी नमाज़ पढ़ाईंदो उहो बि जन्नती आहे अल्लाह फरमायो त मूसा कलीमुल्लाह इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर मां हर शइ जे मथां क़ादिर आहियां हुयो त गुनहगार बदकार पर जना रात थींदी ही त तौरात जी तिलावत कंदो हो तो सुभान अल्लाह तौरात जी तिलावत कंदो हो पो जरा मुझे महबूब मदीने वारे साईं जो नालो मोहम्मद ईंदो हो त मदीने वारे साईं जे नाले के अखियुनि ते रखे चुमंदो बि हो रोवंदो बि हो सीने सां लॻाईंदो हो इन मुझे महबूब जे नाले जो कदर कयो आहे इज्जत कई हुयो त गुनहगार बदकार पर मां पंहिंजे महबूब जे नाले जी लज रखे इनखे जहन्नम न पर 70,000 हूरन जो इनखे घोट भी बनाया थो इनखे जन्नत जो मालिक भी बनाया थो ओ तुंहिंजो नालो मोहम्मद वणियो बिन नालनि हज़ारनि खां ओ तुंहिंजो सुहिणो हुस्न सदा चंड तारन सितारन खां ओ तुंहिंजो नालो मोहम्मद वणियो बिन नालनि हज़ारनि खां ॾाढे जो सुभान अल्लाह ओ तुंहिंजी दामन काफिया इबदारन अबो झनला ओ प्यारो पुछंदो अची पंहिंजे तो सुभान अल्लाह ओ प्यारो पुछंदो अची पंहिंजे सभिनी प्यारनि गुलामनि खां ओ तुंहिंजो नालो मोहम्मद वणियो बिन नालनि हज़ारनि खां अल्लाह साईं नालो मदीने वारे साईं जो मोहम्मद रखियो छा रखियो नालो हाणे हिकड़ो क़ाबिल तवज्जो नुक्तो आहे असां कलमो पढ़ंदा आहियूं न छा पढ़ंदा आहियूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह साईं पहिरियां पंहिंजो नालो रखरायो पोइ मदीने वारे साईं जो नालो मुहम्मद रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पहिरियां अल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह हाणे हिकड़ी ॻाल्हि विच में अर्ज़ कयां त जेके मुंहिंजे महबूब जी तारीफ़ नथा ॻाइनि नथा मञनि त दुनिया जे अंदर अरबे खरबे इंसान अब आहिनि या न उहे कलमो पढ़ंदा हूंदा जेकॾहिं आज़ान खां पोइ कलमो पढ़नि त अज़ब ख़ुदि मुंहिंजे महबूब जो शान बुलंद थी
जेकर वरी कलमो पढ़ियो त शान बुलंद थी हो वरी जेकर नमाज पढ़ण त हर माण्हू नमाज में पढ़ंदो वा दुरूद इब्राहिमी पढ़ंदो वा अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आल मुहम्मदिन कटे दफा ने दुरूद इब्राहिम में मुहम्मद नालो थो अचे पो जेकर केर महबूब के मने या न मने भली दुनिया जे तख्ते ते ऐब कोई करे पर जेकर नमाज पढ़ंदो त मदीने वारे जो नालो वठंदो अज़ खुद मुझे महबूब जो शान बुलंद थी अल्लाह ने फरमाया ला इलाहा इल्लल्लाह पेरा अल्लाह साईं पंहिंजो नालो रखरायो खबर तो छाजे करे कलमे में छाजे करे और आजा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह तो फरमाए त पेरा तमा ला इलाहा इल्लल्लाह चई पंहिंजे ज़बान के पाक कयो छा कयो पंहिंजे ज़बान के पाक कयो हिकड़ो माण्हू तो सॼी उम्र चए ला इलाहा ला इलाहा ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह पर अबा वो मुसलमान आहे त उनखे मुसलमान चवंदो कौन थी नो मुसलमान सॼी जिंदगी पे चए ला इलाहा इल्लल्लाह कलमा पढ़े दुरूद करे खत्मा कढे मीलाद करे नमाज़ूं पढ़े रोजा रखे ज़कात दे सॼी उम्र पे चए ला इलाहा इल्लल्लाह पर वो मुसलमान ना है पर जेस ताईं मोहम्मद रसूलुल्लाह चवंदो त उन जो ईमान मुकम्मल अल्लाह फरमाया पेरा तो चो ला इलाहा इल्लल्लाह पेने ज़बान के पाक बनायो मुंजो नालो वठी करे अवां जी ज़बान अवां जो अंदर अवां जो जिस्म अवां जो कल्ब अवां जो इरादो अवां जो ख्याल अवां जो तसव्वुर जना पाक थी वने पो मुझे महबूब जो मोहम्मद रसूलुल्लाह तवा नालो वठंदो अवां जो ईमान भी मजबूत थींदो अवां जो कल्ब भी नूर थींदो रब तां जो बेड़ो भी पार करे छींदो जन सुन्नत दान